नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। नुक़्ता से तव्हांखे दादू खां ख़बर ॾींदा हलूं त दादू फुलजी पुलिस सिविल ड्रेस में एहलकार ऐं नामालूम हथियार बंदन साण करे 9 साल जे नींगर ज़हूर अहमद शाहणी खे अगवा करण वारी इतला बाद अवामी न्यूज़ जी टीम ॻोठ इख्तियार शाहणी में नींगर जे वालिद वटि पहुची तफ़सील वरिता। इन मौक़े ते नींगर जे वालिद गुलाम अब्बास शाहणी जी अॻवाणी शाहणी बिरादरी ऐं ॻोठाण एहतजाज रिकॉर्ड कराए ऐं नींगर जे वालिद अवामी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त असां पुलिस स्टेशन फुलजी जे SHO मोहम्मद इब्राहिम बोज़दार ASI परियल पंवर ऐं ॿियनि 8 नामालूम हथियार बंदन साण सुबुह 6 बजे मुंहिंजे पुट खे ज़बरदस्ती अगवा करण जी कोशिश कई, जंहिं ते ॻोठ जे औरतनि पहुची नींगर खे छॾाए वरितो। वाक़े जी इंक्वायरी कराए असां सां इंसाफ़ कयो वञे। ॻोठ इख्तियार गुलाम अब्बास शाहणी काल 6 साढ़े 6 ते असांजो वाक़ियो थियो आहे, जंहिंमें सिविल ड्रेस में हुआ इब्राहिम साहब ऐं परियल नियाज़ संदसि स्टाफ बि हो, उन में प्राइवेट माण्हू बि हुआ, बंदूक बि हुयूं। अॼु 12 बजे कॉल आई आहे मूंखे त बाबा असां तुंहिंजो छोकिरो अञा मारींदासीं, असां था बयान फिरा। उन्हनि जे लाइ मुंहिंजे अर्ज़ आहे दादू मोंदर DSP SHO मोंदर खे जेके हद जान हितां खां किलोमीटर ते आहिनि, जेको मूं वटि दहशतगर्द रहियल हो या रूपोश माण्हू रहियल हो, उहो साबित कनि। IG सिंध DIG सिंध के काल भी मां अपील कई आहे, SP दादू के अपील कई आहे। हिन टाइम ते न असां वटि को MTA जो माण्हू आयो आहे, न MNA जो माण्हू आयो आहे। मां पूरी इंतज़ाम खे अर्ज़ थो कयां त न सिर्फ़ु कमेटी विहारे उन जी जांच कई वञे त हीउ छा जे लाइ कयो वियो आहे, छा आहे, छा मसइलो आहे। सुभाणे जेकॾहिं हिते मुंहिंजा पंहिंजा बिरादरी जा मसइला जंहिंमें शिराज़ी साहिब जा अहसान आहिनि, उन पंहिंजे दौर में एक्शन खणी सरदार असांजे चाकर खान ते वज़न विधो, DSP शाहणी साहब मोहम्मद उमर ते वज़न विधो, ॿियनि ज़िमीदारनि ते विझी हिते काफ़िला आया जेके क़ुराननि ते असांजो ठाह थियो। अॼु जेकॾहिं काल ही नयो वाक़ियो पैदा कनि हा त वरी बि असां पंहिंजा पाण में गॾिजी वञूं। कल साईं वेठो मैं ताक ते खट माना आया खान की ड्रेस में सीधा खट में गाड़ी आयो जे उथी मथे तू मधु जो पुटी मधु वाला केर आला केर न मां चयो माना गुलाम अब्बास शाहणी जो पुट आहियां, चे माना तू मधु जो पुटी तोखे मारींदासीं। हिकिड़ी गाड़ी जी का हिकिड़ी बीठी बाक़ी ॿी जी का इन उते पोइते वरी छा छो केरु या वो माण्हू ॾेसि जो। कल सुबुह जो 6:30 बजे SHO फुलजी हिते सिविल ड्रेस में आया आहिनि, कानूनी तरह अचनि असां मञूं हा, असांखे फोन ते घुराइनि हा, असां अचो हा सिविल ड्रेस में आया आहिनि। असांजे छोकिरे खे अगवा कयो अथनि, हुनखे बंदूक हणनि पिया, जेको सो थॾे ते असां जूं मायूं पुची उन्हनि छॾायो आहे, हुनखे बंदूक हणनि पिया, असांखे इहो पाण में विढ़ाइनि पिया। SHO असां सां ज़ुल्म कयो आहे, इहो ज़ुल्म बंदि करे SSP साहिब दादू जेको आहे कानून जी कार्रवाई करे SHO सां प्राइवेट माण्हू वठी असांजा छोकिरा पियो माराए, असां सां ज़ुल्म करे नाज़ पियो करे। वॻे 6:30 जो टाइम हो, फुलजी SHO पुलिस वठी खानगी ड्रेस में अची नाजाइज़ी कई आहे, धाड़ेल नवा ग्रुप अची छोकिरे खे अगवा करण जी कोशिश कई, बाद में ॻोठाणा पहुची आहे, उन्हनि अची छोकिरे जी जान बचाई आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ Facebook पेज, YouTube पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।